ही आहे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल वसण नेशनल हाईवे रोड नौशर फरोज़ वेझो नूरपुर स्टॉप वटि क़ाइम हिन स्कूल जी ॿाहिरीं हालत हिन रोड तां गुज़रंदड़ हुकूमती नुमाइंदा ऐं हितां वारनि खां वोट वठंदड़ सियासी मोतबर वॾियुनि आरामदेह गाॾियुनि में गुज़रंदे बि शायदि नज़र घटि हुअण करे न ॾिसी सघिया आहिनि। पर हिन स्कूल जी अंदरी हालत जा अहसास रखंदड़ उस्ताद साहिबनि जी अज़मतुनि खे सलाम, जिन हिन स्कूल में न सिर्फ़ पंहिंजा तइलीमी फ़र्ज़ जारी रखिया पर हिन स्कूल जे ॿारड़नि लाइ पंहिंजी मदद पाण तहत कुर्सियूं ख़रीद करे ॿारड़नि खे स्कूल में वेहण जी आसाइश फराहम कई। अॼु खां पहिरियां हिन स्कूल जा ॿारड़ा स्कूल में फर्नीचर जी शदीद खोट हुअण सबबि तमामु घणियुनि ॾुखियाईनि जो शिकार हूंदा हुआ। स्कूल में वेहण लाइ बेंचूं न हुअण करे इलाइक़े जा अक्सर ॿार स्कूल बि कोन ईंदा हुआ। जेका ॻाल्हि हिन स्कूल जे बाशऊर तइलीम दोस्त उस्तादनि खां बर्दाश्त न थी ऐं पाण में चंदो करे ॿारनि जी सहूलियत लाइ कुर्सियूं ख़रीद करे अॼु उस्ताद बुखारी जे हिननि सिटुनि जा किरदार बणिजी विया आहिनि। जो क़ौम जीआरे उहो जीअंदो रहंदो, जो आम उजारे सो जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पका, जो सिंध संवारे उहो जीअंदो रहंदो। हिन स्कूल जे उस्तादनि पारां न सिर्फ़ कुर्सियूं ख़रीद कयूं वयूं आहिनि पर पंहिंजी मदद पाण तहत ॿारनि खे मास्क ॾियण सां गॾु रोज़ाना जी बुनियाद ते हैंड सैनिटाइज़र जे मरहले मां गुज़ारे पोइ क्लासरूम में विहारियो वेंदो आहे। पहिरीं असांखे ॾाढी ॾुखियाई थींदी, हाणे असांखे पंहिंजे उस्तादनि नयूं कुर्सियूं ख़रीद करे ॾिनियूं आहिनि। हाणे असांखे सुठो थो लॻे। हींअर वरी हाणे सही था वियूं, अॻे सोढ़ थींदी। हिन स्कूल जी बिल्डिंग 70% ज़बून थी चुकी आहे। छितियुनि जो पलस्तर पिणु किरंदो रहे थो, जंहिंसां ॿारड़नि ऐं उस्तादनि खे परेशानी सां गॾु जानी नुक़सान जो ख़तरो पिणु रहंदो आहे। सिंध जा अहिड़ा खोड़ स्कूल अॼु बि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। सिंध हुकूमत पारां गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां स्कूलनि खे मिलंदड़ सालियानो SMC फंड पिणु बंदि कयो वियो आहे, जंहिं करे स्कूलनि जी हालत ॾींहों ॾींहुं पोइते पइजी रही आहे। असां इन्हनि ॿारनि खे इन्हनि चेयर्स खां अलावा सैनिटाइज़र्स, मास्क, ॿारनि खे सुबुह जो हैंड वॉश कराए, पेंसिलूं, रबड़, सांचा असां पंहिंजी पाण मदद तहत इन्हनि बचड़नि खे वठी स्कूल जो पूरो पिया कयूं। ख़ासि करे नंढड़ा ॿार असांजा गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां वठी ॾाढी ॾुखियाईअ खे मुंहुं ॾियनि पिया। उन जे पूराव जे लाइ असां पाण में चंदो करे पंहिंजे हिसाब सां ॿ रुपया गॾु करे उन पूराव खे माना असांजो खाल खे पूराव कयो ऐं अल्हम्दुलिल्लाह हींअर ॿार असांजा तव्हां ॾिठो हूंदो त सही नमूने वेठा आहिनि ऐं SOPs बि फॉलो थियनि थियूं। ॿार कंफर्टेबली फील करे थो ऐं अल्हम्दुलिल्लाह इन जो आउटपुट इहो आहे त नंढड़नि ॿारनि ग़रीबनि ॿारनि जे चेहरनि ते मुर्कून ऐं असांखे तमामु घणी ख़ुशी थी थिए। मुख्य हज़रात जी असां वटि अहिड़ी का कंहिं क़िस्म जी सपोर्ट कान्हे का। असां सिर्फ़ु जेके पाण में उस्ताद आहियूं, ख़ासि तौर ते असांजो जेको नओं नौजवान टाउन प्रेसिडेंट आहे, घणो सहकार उन जो आहे। ऐं उन खां पोइ असां पाण में जेके 6 उस्ताद आहियूं असां मिली करे जेको कुझु कंदा आहियूं पंहिंजे शागिर्दनि लाइ पाण कंदा आहियूं। पोएं ऊन्हारे में असां पंहिंजे मदद पाण तहत सोलर सिस्टम, सॼो स्कूल, फैन वग़ैरह, प्लेटूं पंहिंजे ख़र्च ते वरितियूं। उन खां पोइ चेयर्स असां पंहिंजे ख़र्च ते वरितियूं। रोड असांजो नेशनल हाईवे सां आहे। तव्हां ॾिसो पिया त हेॾां दीवार टुटी पई आहे, ॿार केॾो ख़तरे सां हुजनि था, जंहिंमहिल मोकल थिए थी रोड सां वञनि था ऐं जॾहिं बरसाति पए थी त असां स्कूल में दाख़िल न थी सघंदा आहियूं। ॿाहिरि तव्हां ॾिठो हूंदो त केॾी बुरी हालत आहे रोड जी। स्कूल जो रोड बि कोन्हे, ॻोठाणा रोड ॾियण लाइ तयारु कोन्हनि, को बि कोऑपरेट करण लाइ तयारु कोन्हे। असां गवर्नमेंट खां अपील था कयूं त महिरबानी करे असांजे स्कूल ते पर पूरे सिंध जे स्कूलनि ते ध्यानु ॾियो। सिंध सरकार जी बेध्यानी सबबि जिते सिंध जा स्कूल बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि, उते सिंध जे तइलीम दोस्त उस्तादनि जो साराह जोॻो अमल तारीख़ हमेशह यादि रखंदी। नोमान चन्ना, वॉइस ऑफ एवरीवन, नौशर फेरोज़।